नाज़रीन, इस्लामकोट ऐं भरपासे में वधंदड़ गंदगी सबब शहरी सख्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन हवाले सां ॾिसो था रज़ाक बजीर जी ही रिपोर्ट। नाज़रीन, असां हींअर गुजराती पाड़े ऐं कुली पाड़े में मौजूदु आहियूं। हिते जेको टाउन इंतज़ामिया तरफ़ां सफ़ाई केतिरनि ई महीननि खां न कराई वई आहे। हिकु शहरवासी तरफ़ां पंहिंजो जाती बिल्डोज़र हणाए हिते घिटियुनि जी सफ़ाई कराई थी वञे पई। हिन मोहल्ले जे अंदरि हिकिड़ो हॉस्टल आहे। शागिर्दनि खे, नंढनि ॿारनि बचनि खे हितां अचण वञण में शहर ॾे मुश्किलात थिए थी। वधीक अचो त पाण हिननि खां हाल अहिवाल वठूं त इन्हनि जो टाउन इंतज़ामिया जे बारे में छा चवणु आहे। हिन महले में काफ़ी सारा शागिर्द रहनि था, हॉस्टल भी आहिनि, स्कूल जा भी आहिनि। उन्हनि खे अचण वञण में काफ़ी तकलीफ़ थी पई, त असां इहो महसूसु कयोसीं त असां काफ़ी कंप्लेन एडमिनिस्ट्रेशन सलामकोट खे मोकिली थी। उहा ॿुधण जोगी न थी वई। पोइ असां पंहिंजे ख़र्च तहत ई असां पंहिंजो मशीनरी घुराई आहे, इन जी सफ़ाई करायूं पिया। असांजे महले में कॾहिं बि सफ़ाई न थी आहे ऐं हाणे अधु में नाली लॻाई आहे ऐं अधु में असांजे में नाली वाली कुझु कोन आहे, जंहिंजे करे असीं तमामु माना हिकिड़े गंद किचिरे में ॿुॾियल आहियूं। अॼु असांजे पाड़े में सोराब रंग में नाले वीचारो उन पंहिंजे घर जे ख़र्च करे नाली जी सफ़ाई कई आहे। हिते टाउन जे हवाले सां को बि सफ़ाई सुथराई न आहे। असीं वार्ड नंबर 4 कोली पाड़े जा रहवासी आहियूं। हिते न असांखे पाणी मिठो पाणी मिले थो ऐं न ई असांखे रोड रस्ते जी सफ़ाई मिले थी। हिते का बि मतिलबु को बि शइ जी जेको को बि हिते सफ़ाई वग़ैरह न आहे। हिते को बि जेको थिए थो पंहिंजे हवाले सां हिते जेको सफ़ाई थींदी भई टाउन जे हवाले सां हिते का बि न। जीअं इलेक्शन वठणु आहे हुन खां पोइ असांजे मोहल्ले में केरु पुछा करण वारो कोन्हे ऐं सभ खां वधीक वोट असां कोलियुनि जा आहिनि। हिते जेको सफ़ाई जो कोई निज़ाम कोन्हे। असीं टाउन कमेटी खे धरकाऊं ॾेई थका, न पाणी बि नथो अचे हिते, न मिठो पाणी अचो न खारो पाणी अचो। हफ़्ते में हिकिड़ो जगह ॾियनि था। रज़ाक बजीर, मेहरान टीवी।